नाज़रीन, चमबड़ शहर में सिंध सरकार के हुकुम ते जुज़वी लॉकडाउन जारी है। शहर के मुख्तलिफ इलाक़नि में मुख्य कारोबार बंद है। वधिक तफ़सील बुधाए रहियो है अशरफ मंगलियो। जी नाज़रीन, तव्हां ॿुधाए हलो सिंध हुकूमत पारां जेको ऐलान कयो वियो छंछरु आचर जे ॾींहुं लॉकडाउन जे हवाले सां। अॼु आचर जो ॾींहुं आहे जीअं चंबड़ शहर जेको आहे उहो बंदि पियल आहे जुज़वी तौर ते। ऐं चंबड़ सां लाॻापियल मिसण आहे ऐं बुकेला शरीफ़ समेत जेके नंढा वॾा शहर जेके आहिनि उहे जेको बंदि पियल आहिनि। रोड रस्ता जेके आहिनि उहे वीरान बणियल आहिनि ऐं कोरोना जहिड़ी वबा जेका आहे उहा तेज़ी सां टंडोलिया ज़िले जे अंदरि जेका फैलिजी रही आहे। माण्हू जेको आहिनि एहतियात करण जे लाइ बिल्कुलु तयार ई न आहिनि। को मास्क पाइण जे लाइ तयार ई न आहे। डीसी टंडोलिया रशीद अहमद ज़रदारी बाक़ाइदे पंहिंजे पैगाम में इहो चयो आहे त महिरबानी करे टंडोलिया जेके शहरी ऐं जेके टंडोलिया सां लाॻापियल ज़िले सां जेके टंडोलिया वासी आहिनि उहे मास्क पाइणा आहिनि। कोरोना जहिड़ी वबा जेका आहे उन खां एहतियात कनि, पर को एहतियात करण लाइ तयार न आहे। ऐं ॿियो तव्हां ॿुधाईंदो हलां त सिंध हुकूमत खे घुरिजे त जेको घटि में घटि जेका बिजली आहे उनजी अकपुट जेका आहे उहा बि जारी आहे ऐं उहा जेका यकीनी बणाई वञे, पर जिते जेका बिजली जेका आहे उहा हिन महिल बि जेका मौजूदु न आहे। जी।